नेक्स्ट एंड लास्ट स्पीकर असांजो आहे सरदार चन्नड़ साहब जेको हाणे BS सिंधी कंप्लीट कई आहे। सिंधी शोबो सिंधी यूनिवर्सिटी जामशोर मां मुख़्तलिफ़ हवालनि सां लिखंदो रहे थो मज़मून ऐं कालम वग़ैरह। तो ऐं संदसि जेको मकाले जो उनवान आहे सिंधी ॿोलीअ में धारियनि लफ़्ज़नि जी दाख़िला लिसानी तज्ज़ियो ऐं तारीख़ी पस मंज़र। सरदार चन्नड़ साहब। ॿोली हिकु समाजी लकाव आहे जंहिं ज़रिए इंसान पंहिंजे ख़्यालनि एहसासनि ऐं जज़्बनि जो इज़हार कंदो आहे। इंसान उहे ख़्याल एहसास जज़्बा ॿियनि इंसाननि ताईं पहुचण लाइ ॿोली जो इस्तेमालु कंदो आहे। ॿोली चइबो आहे अहिड़नि त लफ़्ज़ी मानादार जुज़नि खे जिन जे वसीले हिकिड़ो माण्हू पंहिंजे ॿिए हमज़ुबान खे पंहिंजो मतिलबु ऐं मुराद सम्झाए सघे। कंहिं बि ॿोलीअ जे फ़नी सिटराव जोड़जक उसूलनि जे मुताले करण खे लिसानियात यानी लैंग्विस्टिक चइबो आहे। अहिड़े इल्म खे लिसानियात चइबो आहे जंहिंमें ॿोलीअ जे आवाज़नि जी तब्दीलियुनि उन्हनि तब्दीलियुनि सां थींदड़ मानवी फ़र्क़नि लफ़्ज़नि जी जोड़जक ऐं उन्हनि जो जुमिलनि में इस्तेमालु ऐं उन्हनि जी माना जो मुतालो अची वञे थो। उनखां सवाइ ॿोली जा ॿिया पहलू लहजा असलूब बयान लिसानी जाग्राफ़ी कंहिं ॿोली जो तारीख़ी मुतालो ऐं ॿियनि ॿोलियुनि जी भेट बि उन दायरे में अची वञनि था। लिसानियात जे माहिरनि लिसानियात जे मुताले जा बुनियादी 4 पासा ॼाणाया आहिनि जंहिंजे ज़रिए असीं ॿोली जे आवाज़नि लफ़्ज़नि जुमिलनि ऐं मानाउनि जो मुतालो कयूं खे सम्झी सघूं था, जंहिंमें सोतियात सर्फ़ियात नहवियात मानवियात शामिल आहिनि। दुनिया अंदरि लिसानियात जे मौज़ूअ ते रोज़ाने बुनियाद ते तमामु घणी तहक़ीक़ थी रही आहे छाकाणि त ॿोली में तहक़ीक़ जी तमामु वॾी अहमियत आहे। ॿोली ते तहक़ीक़ सां दुनिया अंदरि ॿोली अंदरि निज़ाम जी ख़बर पवे थी। ॿोली जे मुख़्तलिफ़ पासनि शाख़ुनि लहजनि उसूलनि ऐं क़ाइदनि क़ानून जी छंछाण थिए थी। ॿोली अंदरि केतिरा ई मफ़रूज़ा क़ाइमु हूंदा आहिनि जिन जी तहक़ीक़ ज़रिए तस्दीक़ तोड़े तरदीद करे सघिजे थी। ॿोलीअ जे मुताले सां केतिरा ई नवां मौज़ू अचनि था, उन्हनि मौज़ूअनि जी ख़ूबियुनि तोड़े ख़ामियुनि जी ॼाण मिले थी। ॿोलीअ जे मुताले सां असांखे आस पास जे ॿिनि ॿोलियुनि जे असर क़दामत तोड़े लिसानी हिकु जहिड़ा जी परख थिए थी। ॿोली जी तहक़ीक़ जे कंहिं बि आवाज़नि लफ़्ज़नि जुमिलनि ऐं मानाउनि जे उसूलनि जी परख मिले थी। लिसानियात जे उन्हनि पहलुनि मंझां सर्फ़ियात पिणु अहम पहलू आहे जेको ॿोलीअ जे लफ़्ज़नि जी जोड़जक ऐं बनावट बाबति ॿुधाए थो। सर्फ़ियात मार्फला जी लिसानियात जी अहिड़ी शाख़ आहे जंहिंमें लफ़्ज़नि जी जोड़जक सिटाव तरतीब बाबति मुतालो कयो वेंदो आहे। सर्फ़ियात जे मुताले मां असांखे ख़बर पवे थी त मुरकिब लफ़्ज़नि में लफ़्ज़नि जो हिकिड़ो अहिड़ो क़िस्म मौजूदु आहे जंहिंखे गडरा लफ़्ज़ चइजे थो। जॾहिं मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू पाण में मिलनि था उहे हिक ॿिए जे ॿोलियुनि ते गहरो असरु पिणु वञनि था, जंहिंजे नतीजे में हिकु ॿोलीअ अंदरि ॿी ॿोलीअ जे लफ़्ज़नि लहजनि सर्फ़ियुनि आवाज़नि ऐं मानाउनि जी शमूलियत थिए थी। जॾहिं हिकु ॿोली ॻाल्हाईंदड़ ॿी ॿोली जो लफ़्ज़ इस्तेमालु करे थो त उन में पंहिंजी ॿोलीअ जो को लफ़्ज़ अहिड़े अंदाज़ सां मिलाए करे ॻाल्हाए जो आयल तब्दीली मां ईअं लॻे त ॼण उहो नओं लफ़्ज़ संदसि ॿोली जो ई हुजे।